अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألم نشرح لك صدرك ووضعنا عنك وزرك الذي أنقض ظهرك ورفعنا لك ذكرك صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين قال الله تبارك وتعالى في مقام آخر في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه سلموا يا قوم بل صلوا على صدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين
बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। कादरा कुदरत तुदारी हर्च खाही आकुनी। मुर्दरा जाने बेबख्शी जिंदरा बेजां कुनी। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। जनाब सदरे गिरामी कदर व आली मर्तबत मुअज़्ज़ज़ मेहमानान गिरामी, वज़ी वक़ार उलमाए किराम, निहायती वाजिबुल एहतराम प्यारा मुसलमान भाईरो, अजीज दोस्तों, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। अवा प्यारी जमात जे आडो सूरह अलम नशरह जूं इब्तिदाई आयतूं अवां जे आडो मूं तिलावत कयूं आहिनि, जंहिंजे बारे में तव्हां जे ख़िदमत में मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि जेके तव्हां खे ॿुधणा आहिनि। मूं गुनहगार जे लाइ दुआ कयो अल्लाह ताला जल जलालू अमन वालू शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला शाल पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके तव्हां सां सभिनी खे हक़ सच ॿुधण खां बाद में उन जे मथां अमल करण जी बि रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। सभ खां अव्वल तिलावत कयल आयतुनि सगोरनि जो तर्जुमो मां तव्हां जे आॾो पेश कयां थो। छाजे लाइ त क़ुरान पाक समझण ज़रूरी ॻाल्हि आहे, अहम ॻाल्हि आहे। क़ुरान मजीद खे जेकॾहिं असां समझी वरितोसीं त इंशा अल्लाहुल अज़ीज़ तव्हांजा असांजा सभई मसइला हल थी वेंदा। रब करीम जल जलालू अमन वालू जे पाक कलाम जूं जेके आयतूं मूं तिलावत कयूं आहिनि उन्हनि जे तर्जुमे खे मां तव्हां जे आॾो अर्ज़ कंदुसि। तर्जुमे ॿुधण खां अॻु में तव्हां खे गुज़ारिश आहे त मुहबत सां, ज़ौक़ शौक़ सां, बुलंद आवाज़ सां ऐं प्यार सां मुंहिंजे प्यारे हबीब करीम जे मथां सलात पढ़ो त मां तव्हां खे तिलावत कयल आयतुनि जी माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, अलम नशरह लक सदरक व वदअना अन्क विज़रक अल्लज़ी अन्क़ज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। अलम नशरह लक सदरक। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे महबूब पाक सां मुखातबा रब जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब सां थो ॻाल्हाए ऐं इरशाद फरमाए थो, ऐ मुंहिंजा प्यारा महबूब, अलम नशरह लक सदरक,
छा असां तुंहिंजे लाइ तुंहिंजे सीने खे कुशादो कोन कयो आहे, याने असां तुंहिंजे सीने खे खोले छॾियो आहे। अलम इहो इस्तफहाम अरबी जे कानून मुताबिक़ हिनखे चइबो आहे। इस्तफहाम ॿ क़िस्म हूंदो आहे। हिते इस्तफहाम इनकारी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, छा प्यारा हबीब असां तुंहिंजे सीने पाक खे न खोलियो आहे, इन जो मतिलब त माना असां तुंहिंजे सीने खे तुंहिंजे वास्ते खोले छॾियो आहे। क़ुरान पाक जे अंदर अहिड़ा काफ़ी मिसाल मौजूद आहिनि जंहिं जाइ ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इस्तफहाम इनकारीअ खे कतब आणियो हूंदो आहे ऐं उन जाइ ते हक़ीक़त में इस्बात मुराद हूंदो आहे, उन शइ खे साबित करणु मक़सूद हूंदो आहे। ज़ाहिर में त ईअं थो मालूम थिए त ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे असां छा तुंहिंजे सीने खे कुशादो कोन कयो आहे, पर अल्लाह ताला जो मक़सदु इहो आहे, अल्लाह ताला इहो ॿुधाइण थो चाहे पियो त प्यारा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां जे सीने मुबारक खे असां खोले छॾियो आहे, अव्हां जे सीने मुबारक खे असां कुशादो करे छॾियो आहे। एतिरो तव्हां जे सीने मुबारक खे असां खोले छॾियो आहे जो सारी काइनात जा इल्म हिकिड़े पासे मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक सीने जे हिकिड़े गोशे में जेकॾहिं सॼे जहान जे इल्म जा समुंड मापे छॾियमि त बि मुस्तफ़ा जो सीनो अञा कुशादो आहे। नबी करीम जे सीने खे अल्लाह ताला एतिरी वुसअत अता फरमाई आहे, एॾो नबी करीम जे ज़ात बाबरकात जो सीनो अल्लाह कुशादो कयो आहे जो सारी दुनिया जा इल्म उहे भली समुंडनि जेतिरा छो न हुजनि, मुजादा पहाड़नि जेतिरा छो न हुजनि, ज़मीननि आसमाननि जेतिरा छो न हुजनि, पर उहे सभ जा सभु इल्म नबी करीम जे सीने में विझबा त बि मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सीने जे हिकिड़े गोशे में हूंदा अञा मुस्तफ़ा जो सीनो कुशादो आहे। या रसूल अल्लाह अल्लाह ताला जल जलालु अमन वालू या ॻाल्हि तो फरमाए अलम नशरह लक सदरक, छा असां तुंहिंजे लाइ तुंहिंजे सीने खे कोन खोलियो आहे, याने असां तुंहिंजे सीने पाक खे खोले छॾियो आहे। वाकई नबी करीम जे ज़ात बाबरकात जे सीने खे अल्लाह ताला एतिरो खोलियो आहे जो पाण हबीब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था ऊती तो इल्मल अव्वलीन वल आखिरीन। ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात मुंहिंजो सीनो कीअं खोलियो आहे, कहिड़े नमूने सां मुंहिंजे सीने खे रब पाक कुशादो कयो आहे। ख़ुदा ताला जो प्यारो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह जे ज़ात बाबरकात मां मोहम्मद करीम जे ज़ात बाबरकात खे अव्वलीन ऐं आख़िरीन जो इल्म अता करे छॾियो आहे। अॻियनि जो बि इल्म अल्लाह मूंखे ॾेई छॾियो आहे, पोयनि जो बि ख़ुदा ताला मूंखे इल्म ॾेई छॾियो आहे, दुनिया जे काइनात जे ठहण खां अॻु जो बि मूंखे अल्लाह इल्म ॾेई छॾियो आहे, हलंदड़ ज़माने जो बि अल्लाह ताला मूंखे इल्म ॾेई छॾियो आहे, पर क़यामत ताईं जेको ज़मानो अचण वारो आहे उन जो बि अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मां मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात खे इल्म ॾेई छॾियो आहे। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी सैयदना फारूक आज़म सभई तो रज़ी अल्लाह ताला अन्हु, ज़ोर सां चओ बुखारी शरीफ जी हदीस आहे, सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक फरमान हदीसुनि में मौजूद आहे, पर बुखारी शरीफ जहिड़े मोतबर किताब त मोतबर आहे, पर उन जी रिवायत करण वारो जलील क़द्र सहाबी हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त हिकिड़े ॾिहाड़े नबी करीम जी ज़ात बाबरकात फज्र जी निमाज़ पढ़ी मुसल्ले ते जीअं जो वेही रहिया, असां महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे भर में वेठा हुआसूं। ख़ुदा जे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान करणु शुरू फरमायो, बयान कंदा रहिया कां त मुंहिंजे महबूब पाक खे बयान कंदे कंदे अॻी निमाज़ जो टाइम थी वियो। नमाज जी अज़ान आई, ज़ोहर जी नमाज पढ़ीसूं, ख़ुदा जो हबीब मुसल्ले ते वेही रहिया,
अगी नमाज पढ़ण खां बाद में उथिया कोन, वरी वेही रहिया। वरी ख़ुदा जे प्यारे हबीब पाक बयान शुरू फरमायो आहे। तां त बयान कंदे 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 नबी करीम जी ज़ात बाबरकात बयान कंदा रहिया। विचीअ जो टाइम अची वियो, असर जी नमाज जो टाइम अची वियो। नबी पाक जी ज़ात बाबरकात जमल असर जी नमाज पढ़ी आहे। असर जी नमाज पढ़ण खां बाद में वरी ख़ुदा जो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेही रहिया। ख़ुदा जे हबीब पाक वरी बयान शुरू फरमायो आहे। नबी पाक जो प्यारो सहाबी हज़रत अमीर उमर फरमाए थो, तां त मग़रिब जी नमाज सांझीअ जी नमाज जो टाइम थी वियो। सांझीअ जे नमाज ताईं ख़ुदा जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो, ऐं फारूक आज़म इहो त ॿुधाई थो त फजर जे नमाज खां अॻी नमाज ताईं, अॻी नमाज खां विची नमाज ताईं, विची नमाज खां सांझीअ नमाज ताईं नबी पाक बयान फरमायो। पर इहो त कोन थो प्यारा फारूक आज़म ॿुधाई त छा बयान कयूं? अवां खे को चवे बाबा बुस्ता में अब्दुर्रहीम आयो, चवंदा हा। घणी तकीर कई, चइसि 4 कलाक तकीर कई। छा चयईं? अलाए छा चई। इहो तव्हांजो अचणु ॿुधणु बेकार, मुंहिंजो ॿुधाइण बि बेकार। जहिड़ो नथो हणी वेंदो 4 कलाक तव्हां कुझु कोन सम्झो। पर के अहिड़ा बि हूंदा जेके चवंदा बाबा ही ॻाल्हियूं ॿुधाई। हज़रत अमीर उमर खां बि इहा ॻाल्हि पुछी थी वञे, ऐं फारूक आज़म फजर खां अॻी नमाज ताईं, अॻी नमाज खां विची नमाज ताईं, विची नमाज खां सांझी नमाज ताईं बयान त करी थो त नबी पाक जी ज़ात बाबरकात बयान कंदा विया। पर इहो त कोन था ॿुधायो त छा ॿुधायूं? हज़रत अमीर उमर थो चवे छा ॿुधायां, कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां? 1 हुजे त ॿुधायां, 100 हुजे त ॿुधायां, लख हुजनि त ॿुधायां, किरोड़ हुजनि त ॿुधायां। ख़ुदा जे ज़ात बाबरकात जो कसम आहे, मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज खां सांझी नमाज ताईं छा ॿुधायो आहे? हेतिरो तव्हांखे ॿुधायां थो त इंसान जे ॼमण खां मरण ताईं, इंसान जे सारी ज़िंदगीअ जा मसइला, तव्हां त जन्नती जन्नत में हलिया विया, जहन्नमी जहन्नम में हलिया विया। क़यामत क़ाइम थी वई, मुहम्मद करीम सभु कुझु ॿुधाए छॾियो। पर फारूक आज़म ईअं बि चए थो त यादि करण वारनि यादि कयो, यादि करण वारनि यादि कयो, विसारण वारनि विसारे छॾियो। पर मुंहिंजे प्यारे हबीब जी ज़ात बाबरकात का शइ कान छॾी आहे। हर शइ मुंहिंजे प्यारे नबी पाक बयान फरमाई आहे। यानी ईअं खणी सम्झ त मुंहिंजे नबी पाक जो प्यारो जलील क़द्र साहबी हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त नबी करीम जी ज़ात बाबरकात अव्वल खां आख़िर ताईं जो कुझु थियो आहे सो ॿुधायो आहे। इंसान जे ॼमण खां इंसान जे मरण ताईं हज़ारे किरोड़े इंसान जा मसइला, वरी क़ब्र जो मसइलो आहे, वरी आलम बरज़ख जो मसइलो आहे, वरी उथण जो मसइलो आहे, वरी क़यामत जो मसइलो आहे, वरी क़यामत खां पोइ पुलसरात जो मसइलो आहे, पुलसरात खां बाद में जहन्नम जन्नत जो बयान आहे, मीज़ान जो बयान आहे, हौज़े कौसर जो बयान आहे, इंसान जे अमलनि जो बयान आहे, नेकिन जो बयान आहे, बुछड़ाइनि जो बयान आहे, मलाइकनि जो बयान आहे, हूरुनि जो बयान आहे, ग़िलमाननि जो बयान आहे, कुदरत जे हिसाब किताब जो बयान आहे। एतिरे क़द्र जो क़यामत जो ॾिहाड़ो क़ुरान पाक मां साबित आहे त हिकिड़ो ॾिहाड़ो 50,000 साल जो थींदो। कुर्बान वञा फारूक आज़म तां, उहो थो चए मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम ज़र्रो ज़र्रो ॿुधाए छॾियो। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। अज़ीज़ाने गिरामी, इहो कंहिंजो अक़ीदो आहे? चओ सहाबीअ जो, ॾाढे चओ, ज़ोर सां चओ। सहाबी बि जहिड़ो तहिड़ो न आहे। नबी पाक फरमाइनि था अना ख़ातमन नबिय्यीन ला नबी बादी, मां आख़िरी नबी आहियां, मूंखां बाद में को नबी कोन ईंदो। नबूवत जो दरवाज़ो मां मुहम्मद करीम ते बंदि आहे। अल्लाह ताला जो क़ुरान चवंदो आहे मा कान मुहम्मद अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व ख़ातमन नबिय्यीन। रब जो क़ुरान थो चवे त मुंहिंजो प्यारो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा ख़ातमन नबिय्यीन आहे, आख़िरी नबी आहे, जंहिंखां पोइ नबी अचण वारो कोन्हे को। साईं फरमाइनि था मुते नबूअत बंदि थी वई आहे, हाणे नबी को कोन ईंदो। पर जेकॾहिं अल्लाह नबूअत हलाए हा, लौ कान बादी नबिय्यन लकान उमर, मूंखां पोइ नबी ईंदो त कोन, पर जेकॾहिं अल्लाह ताला इन सिलसिले खे खणी हलाए हा, अञा क़यामत ताईं सिलसिलो हलंदो वञे हा, त मूंखां बाद में अमीर उमर नबी थिए हा।
वाह वाह फारूक आज़म तुझे इस्तेदाद अता कुर्बान वञा, तुझे काबिलियत अता कुर्बान वञा, तुझे लियाकत अता कुर्बान वञा। उहो फारूक आज़म जलील कदर सहाबिया उहो बयान थो करे त मोहम्मद अरबी हर शइ बयान कई, का शइ न छॾियई। जन यादि कयो तन यादि कयो, जन विसारियो तन विसारियो। महबूब का कसर कान छॾी, महबूब बहरहाल सभु कुझु ॿुधायो। इहो सहाबी जो अक़ीदो आहे। वरी वहाबीअ जो अक़ीदो आहे त नबी करीम खे भित जे पुठियां जी बि ख़बर न आहे। मुसलमान सच ॿुधायो, सहाबी सचो या वहाबी सचो? ज़ोर सां चओ। अॼुकल्ह जो पाण खे सिपाही सहाबी सॾाइण वारा, धमकी ॾियण वारा, मुंहिंजा प्यारा दोस्त पाण खे फने खां न सॾाइण वारा, दहशतगर्दी फैलाइण वारा, जाथे वञ ताथे जहिड़ा चोर बिना। मुल्लो हिननि जो ईंदो 50 क्लाशन कोपिन जे अंदर वेठो हूंदो। छाजे करे? अबाया त बदमाशी आहे न। ॾाढे ॻाल्हायो, ज़ोर सां ॻाल्हायो। शराफ़त कान्हे का न। अलहमदुलिल्लाह हिते उलमा जी स्टेज भरी पई आहे। हे फ़क़ीर दरवेश पीर मुअज़्ज़िज़ आलिम वेठा, कंहिं वटि लकड़ी लठ बि कान्हे का। आहे या न आहे? होॾ वरी छा चवंदा, असां मुवहिद आहियूं, असांजो मुहाफ़िज़ अल्लाह हुआ। अरे अल्लाह तव्हांजो मुहाफ़िज़ आहे त पोइ चौकीदार जो बि आरिया थी। अलहमदुलिल्लाह मुहाफ़िज़ अल्लाह सॼे जहान जो आहे, पर हक़ीक़त में अल्लाह ते भरवसो फ़क़ीरनि जो आहे, चोरनि जो न आहे। हा या न भा? कंहिंजो भरवसो आहे? चओ फ़क़ीरनि जो भरवसो हूंदो आहे। सिपाही सहाबा, सहाबनि जा सिपाही सॾाइण वारा। मां तोखे मशवरो थो ॾियां त हाओ भली तूं सहाबा जो सिपाही थी, पर रब पाक जो कसम आहे मुंहिंजा साहब, मुंहिंजे हबीब जा सहाबी ख़ुदि मुहम्मद जा सिपाही हा। सहाबी कंहिंजा सिपाही आहे? सहाबा कंहिंजा सिपाही आहे? तूं कर नबीअ जी गिला, तूं कर नबीअ जा ऐब, तूं नबी पाक जे बारे में घटि वधि ॻाल्हाए ऐं चओ त नबी खे दीवार जे पुठियां जी ख़बर कान्हे का। वरी सिपाही तो सहाबनि जो पाण खे सॾाई पियो। ॿुधी मर शर्म जी ॻाल्हि आहे। अड़े सहाबी जो सिपाही बाद जी ॻाल्हि आहे। पहिरीं तोखे सिपाही थियणो आहे त मुंहिंजे प्यारे आका मुहम्मद मुस्तफ़ा जो सिपाही थी ॾेखार। जेको नबी जो सिपाही न आहे सो सहाबी जो बि सिपाही न आहे। अब आहे या न आहे? जेको पंहिंजे पीउ जो अदब न कंदो सो भाउ जो अदब कंदो। ॾाढे ॻाल्हि हा। जेको पंहिंजी माउ जो अदब न कंदो सो भेण जो अदब कंदो। जेको रसूलुल्लाह जो अदब न कंदो सो सहाबनि जो सिपाही वरी किथां थींदो? हे रुगो ठॻीअ जो ठाह आहे। ऐं मुंहिंजा अदाइननि जे किताबनि में लिखियो पियो आहे माअज़ल्लाह माअज़ल्लाह, जेके पाण खे सिपाही सहाबा था सॾाइनि पिया। इहे चवनि था त इमाम हुसैन न हक़ ते हो, यज़ीद हक़ ते हो। तव्हांजो छा ख़्यालु आहे? हुसैन हक़ ते हो न हक़ ते हो? यज़ीद न हक़ ते हो। मुंहिंजा प्यारा दोस्त, हे इहे ख़ारजी हल, इन्हनि जो अक़ीदो ख़ारजनि वारो अक़ीदो आहे। इहे चवंदा आहिनि त नऊज़ बिल्लाह यज़ीद हक़ ते हो, हुसैन न हक़ ते हो। अहले सुन्नत व जमाअत जो अक़ीदो आहे त हज़रत हुसैन आली मक़ाम हक़ ते आहे। ऐं हे पाण खे वरी सिपाही सहाबा था सॾाइनि पिया। रुगो ठॻीअ जो ठाह आहे। हाणे हज़रत अमीर उमर जो छा अक़ीदो आहे? इहो अक़ीदो आहे त मुहम्मद करीम ज़र्रे ज़र्रे जी ख़बर क़यामत ताईं जी ॾिनी। एतिरे क़दुर जो जन्नती जन्नत में हलिया विया, जहन्नमी जहन्नम में हलिया विया। का बि ॻाल्हि मुंहिंजे मुहम्मद करीम कान छॾी, सभु कुझु ख़ुदा जे हबीब ॿुधायो। हाणे तव्हां फ़ैसिलो कयो, जंहिंखे ख़बर हूंदी उहो ॿुधाईंदो या जंहिंखे ख़बर कान हूंदी सो ॿुधाईंदो? ज़ोर सां ॻाल्हायो, बुलंद आवाज़ सां ॻाल्हायो। जंहिंखे ख़बर हूंदी सो ॿुधाईंदो न साईं। त हज़रत अमीर उमर जहिड़ो असांजो शाहिद मौजूद आहे। उहो थो चए त मुंहिंजे प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जो कुझु बि अल्लाह ताला इल्म अता कयो हो, उन इल्म जे फैज़ मां नबी पाक हिकिड़े ॾिहाड़े वेही ॿुधायो। अड़े जेको महबूब हिकिड़े ॾिहाड़े एतिरो ॿुधाए सघे थो, सॼी ज़िंदगी मुस्तफ़ा छा ॿुधायो हूंदो? तंहिंजे करे अल्लाह ताला फरमायो अलम नशरह लक सदरक, ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, छा असां तुंहिंजे लाइ तुंहिंजे सीने खे कोन खोलियो आहे? यानी असां तुंहिंजो सीनो तुंहिंजे लाइ खोलियो आहे। अहिड़ा मिसाल क़ुर पाक में ॿियंद बि मौजूद आहिनि। मां तव्हांखे आयत करीमा जे मिसाल में वरी आयत करीमा बि थो ॿुधायां पियो। सलात पढ़ंदो हल, ॻाल्हि ॿुधंदो हल। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां ॾाढे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। अज़ीज़ान गिरामी,
कुरान पाक में अल्लाह ताला बेहद भी अड़ा काफी मिसाल मिसाल तौर रब जी ज़ात बाबरकात फरमाए तो अलम तरा कैफ फअल रब्बुका बिअस्हाबिल फील। उते चाहे अलम तरा कैफ, उते चाहे अलम नशरह लक सदरक, छा असां तुंहिंजो सीनो तुंहिंजे लाइ न खोलियो आहे। हिते रब थो चए अलम तर कैफ फअल रब्बुका बिअस्हाबिल फील। ऐ मुंहिंजा प्यारा नबी, छा तो कोन ॾिठो पे त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हाथ निवारण सां कहिड़ी जुठ कई हुई। जागो था, अॼु वरी थधि कारणो शुरू थी वियो आहे। रब ताला जी ज़ात बाबरकात कंहिंखे थो चवे छा तो न ॾिठो त अल्लाह हाथ निवारण सां कंहिं कहिड़ी जुठ कई। इहो अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे थो फरमाए। कंहिंखे थो फरमाए? थोरो तवजो कयो, ॻाल्हि ॿुधो। ॻाल्हि असुल ही आहे त मुंहिंजे प्यारे नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ाहिरी विलादत खां अॻु में, नबी करीम जे विलादत खां अॻु में 3 रिवायतूं आहिनि। हिकिड़ी रिवायत में ईंदो आहे त 52 ॾिहाड़ा नबी करीम जे ॼमण खां 52 ॾिहाड़ा अॻु में। ॿी रिवायत में ईंदो आहे त नबी पाक जे विलादत खां 3 महीना अॻु में। टी रिवायत में ईंदो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण खां 1 साल अॻु में। अला इख्तिलाफ रिवायात, मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि त पाण करीम अञा ख़ैर जो ॼावा कोन हा 52 ॾिहाड़ा अॻु में, या ॿी रिवायत मुताबिक़ अञा ख़ैर का ॼावा हा 3 महीना अॻु में, या ॿी रिवायत 3 जे मुताबिक़ पाण ख़ैर का ॼावा हा 1 साल अॻु में। अबरहो काफ़र यमन खां हलियो आहे, हाथुनि जो लश्कर वठी इन जे लाइ लश्कर वठी हलियो आहे त काबतुल्लाह खे ड्राहे अचां। मुस्लमाननि जो काबो आहे, मुवहिदनि जो काबो आहे, काबो जेको मके में आहे, जंहिंजे लाइ अल्लाह जो क़ुरान थो फरमाए इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। खुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त मक्के जे शहर जे अंदर अंदर सभ खां पहिरियां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात बैतुल्लाह शरीफ़ खे रखियो आहे। काबतुल्लाह जेके मुस्लमान तवाफ़ कंदा आहिनि, उन बैतुल्लाह शरीफ़ खे ड्राहण जे लाइ यमन जे मुल्क मां हिकिड़ो काफ़र हलियो आहे जंहिंजो अबरहो नालो हो। पाण सां लश्कर वठी आयो आहे। छो ड्राहण आयो आहे? हुनखे इहा कावड़ ई गुस्सो हो त नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक माण्हू काबे जो तवाफ़ छाजे लाइ था कनि पिया? उन ज़माने में कचूं दीवारियूं, उन ज़माने में सुहिणा फर्श बि लॻल कोन हा, गारे गप जी इमारत ठहियल हुई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त ज़ाहिरी विलादत खां अॻु में बैतुल्लाह जी सकीमी हालत आहे। त मुंहिंजा प्यारा दोस्त, हुन वरी छा चयो त मां हिकिड़ो भलो थो पंहिंजे मुल्क में काबो ठहिरायां। अबरहे पंहिंजे मुल्क में हथरादू हिकिड़ी मढ़ी ठहिराई, पर ॾाढी कीमती पत्थर, कीमती उन में मटीरियल इस्तेमाल करे ऐलान इहो कयईं त जेको बि माण्हू काबे न वञे ऐं हिन मुंहिंजे सुनहा जे इलाइक़े में अचे, यमन जे इलाइक़ो मुल्क हो, सुनहा जो शहर हो, उते अची करे हिन मूं वारे हथरादू काबे जो तवाफ़ कंदो त मां उनखे ओट मोट जो भाड़ो ख़र्च बि ॾींदुसि, उन सां गॾोगॾु कपिड़ा बि ॾींदुसि। हाणे जे बैतुल्लाह त पंहिंजो ख़र्च करे वञो, पंहिंजे ख़र्च सां वञो, खाओ पीओ। हाणे हे त वरी अहिड़ी लालच मिली वई जो किरायो ओट मोट बि मिले, कपिड़ा बि मिलनि, माण्हू पंहिंजो ईमान विञाए वेठा। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो फुरिया पसी पीण खरनि खीर न चखियो दुनिया कारण दीनो विञाए विल्हा थिया। अॼुकल्ह बि अहिड़ियूं तंज़ीमूं पैदा थी पियूं आहिनि, चवनि था असांजे जमात में अचो, अव्हांखे अंबनि जी टोकरी बि ॾींदासीं, नौकरी बि ॾींदासीं, अञा ज़रूरत हूंदो त छोकिरी बि ॾींदासीं। ऐं मुस्लमान ईमान विञाए वेठा आहिनि। अंबनि जी टोकरी मिले, किथां नौकरी मिले, वरी किथां का छोकिरी मिले, शादड़ी थी वई, कमड़ो ठही पियो, बसि असां जो कुझु चवंदो सो ॾींदासीं।
शादी भी पसंद जी कराईंदासीं। असां रबवा में पंहिंजी जन्नत हथरादू ठाहे रखी आहे, उहा सॼी हूरुनि सां भरी पई आहे। जेका हूर वणेव हथ विझो उहा तव्हांजे हवाले कयूं। उन खां बाद में जो सुञो आहे त तोखे करोड़नि लखनि जो कारोबार खोले ॾियूं, वापार वञी कर, धंधो वञी कर, वञी ज़मीनदार थी। मुंहिंजा प्यारा दोस्त, कई माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजो ईमान विञाए वेठा आहिनि, पर जेके मुहम्मद अरबी जा सचा आशिक उम्मती आहिनि उनखे थुक हणण जे लाइ बि तयारु कोन्हनि के। चवनि था तव्हांजी हथरादू जन्नत कम जी न आहे, अवां जूं शादियूं कम जूं न आहिनि, अवां जूं नौकरियूं कम जूं न आहिनि, भली बुख भरम जी शाल न वञे शान। महबूब मोहम्मद करीम जा उम्मती हूं, बुख मरदासीं पर रसूलुल्लाह जी दामन कोन छॾींदासीं। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। ख़ुदा शल तव्हां असांखे इन मिर्ज़ाइन काफ़रनि कादियाननि जे वबा खां बचाए। चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। इन जे बारे में बि थोरो ॿुधाए छॾियांव, छो त मुल्क में वबा फैलिजे पई। मिर्ज़ा गुलाम अहमद आहे 2 in 1। अब छा 2 चओ 2 in 1 इंग्लिश लफ़्ज़ आयो। अॼु तव्हांखे अंग्रेज़ी में बि ॿुधायां न, घणा ई दफ़ा सिंधी में ॿुधो अथव, कॾहिं उर्दू में ॿुधो, अॼु इंग्लिश में ॿुधो। इहो मिर्ज़ाई साहिबा 2 in 1। हिकिड़ो हूंदो आहे 3 in 1, ऐं ही वरी छा आहे 2 in 1। थोरो सम्झण जी कोशिशि कजो, मां इहा ग़लति ॻाल्हि कोन थो कयां, अवां जे सम्झ जहिड़ी ॻाल्हि अथव। इंग्लिश में 2 चइबो आहे ॿिनि खे, 1 2 3। इहो त सभु कंहिंखे ईंदो हूंदो, पढ़िया अणपढ़िया सभु ॼाणनि था। 2 जी माना आहे 2, इन माना आहे अंदर में, 1 माना हिकिड़ो, माना ॿिनि में हिकु। 2 in 1 जी माना छा आहे ॿिनि में। इहो मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, हिन हिकिड़ो किताब लिखियो आहे, किताब, उन पंहिंजे किताब में लिखे थो माज़ल्ला माज़ल्ला, काफ़रनि जो सरताज कादियानी काफ़र लिखे थो पियो पंहिंजे लाइ, नऊज़ बिल्ला लिखे थो त मां ॿिनि में हिकु आहियां। अड़े तूं ॿिनि में कीअं हिकु आहे? और मुंहिंजा प्यारा दोस्त दीद, पाण ई पाण थो चवे त वेठे वेठे मां जॾहिं मैट्रिक पास कई, इम्तिहान ॾियण वियुसि, हिकिड़ो दफ़ो वियुसि ना पास थी पियुसि, वरी ॿिए साल फार्म भरियुमि, ॿिए साल ना पास थी पियुसि, 3 साल फार्म भरियुमि, आख़िर 3 दफ़ा फेल थियो, कोशिशि कई, पास मैट्रिक बि करे कोन सघियो। चवे थो त 3 साल कोशिशि खां बाद बि मैट्रिक पास कोन कयुमि, 3 साल खां पोइ मां घर वेठे वेठे ढुको थी पियुसि। ढुको सम्झो था, मां ॿोली ॻाल्हाई आहे ओतिरा थी। तव्हां लाड़ मेला छा चवंदा हो? छा चवंदा हो? ढुको ई चवंदा आहियो सिंधी में। हमला, हमल वारो सम्झो था। अञा सवलो ॿुधायांव, 2 जीअनि सां, पेट सां। जागो दाला सुता पिया हो। फ़क़ीर जेकॾहिं हवालो न ॾेखारे, जेका चोर जी सज़ा साम्हूं जी सज़ा, छो त मस्खरी मूंखे ॾांहुं नथी अचे, ऐं आलिम जो कमु न आहे जो कूड़ हणे मस्खरी करे तव्हांखे ॿुधाए, पर ॻाल्हि हुन अहिड़ी कई आहे जेको तव्हांखे खिल थी अचे। ऐं खिलाइण लाइ ॻाल्हि कोन थो कयां, बल्कि हुन निभागे ॻाल्हि अहिड़ी कई आहे, ॿुधायां थो तव्हांखे खिल थी अचे। हुनजे किताब में न ॾेखारियां, किताब मूं वटि मौजूदु आहे। जेतिरो वेठे वेठे मां 2 जीअनि सां थी पियुसि। हाणे इहो कोन ॿुधाई त अलाए कंहिंजे हथां ढुको थियुसि, इहा ॻाल्हि कान कई अथसि। ख़ैर, चवे थो पोइ अॻिते हली नतीजो छा निकितो जो मूं मझां वरी मां ॼमी पियुसि। अवां सम्झ में ॻाल्हि आई? छा थी पियो त मां वरी पंहिंजे पेटूं वरी पाण ई पाण ॼमी पियुसि।
नऊज़ु बिल्लाह मिन ज़ालिक। ॿियो हिन जो किताब आहे, उन में माज़ अल्लाह ख़बीस ईअं पाण खे अल्लाह पाक जल जलालु मन वालू जे मथां तोहमत हणी अस्तग़फिरुल्लाह नक़ले कुफ़्र न बाशद, ख़ुदा ताला न काफ़र जे कलमनि खां बचाए। नऊज़ु बिल्लाह ईअं थो चवे त मां माज़ अल्लाह अल्लाह जो पुटु आहियां। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, वरी अॻिते थो चवे पियो, ॿिए किताब में लिखे थो पियो त कॾहिं कॾहिं मूंखे माहवारी बि ईंदी आहे, औरतुनि वारी, कॾहिं कॾहिं कांच ॻाढ़ी थी वेंदी आहे। और मुझा प्यारा दोस्त, खुदा जब दीन लेता है हमाकत आ ही जाती है। खुदा ताला जरे का जो दीन खसींदो आ उनखे खुदा ताला रुसवा कंदो आ, ख्वार कंदो आ। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात फरमायो, ला नबी अबादी, मुखा बाद में नबी को न ईंदो। हिन बाब खबीस पाण खे नबी सॾायो। अल्लाह पाक जल जलालु मन वालो फरमायो, अल इज़्ज़तु लिल्लाहि वलिर रसूल वलिल मुमिनीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो क़ुरान चवंदो आहे, इज़्ज़त अल्लाह जी आहे, ॿियो अल्लाह जे रसूल जी आहे, ॿियो मोमिननि जी इज़्ज़त आहे। ही इज़्ज़त पंहिंजी रवाह जो कई आहे, जो पाण खे 2 in 1 पियो साबित करे। माज़ अल्लाह पंहिंजे लाइ चवे पियो त मां 3 दफ़ा फेल थी वियो आहियां, मेटक ॾेई कोन सघियो आहियां। उन खां पोइ वरी पाण माज़ अल्लाह ख़ुदा जो पुटु पियो सॾाए, माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह। उन खां बाद में वरी मां जादा पंहिंजे पाण लाइ पियो चवे त मूंखे माहवारी बि ईंदी आहे। अफ़सोस आहे उन बेईमान ते, हो त गंदो हो, पर असांखे अफ़सोस आहे उन पढ़ियल लिखियल ते जेके उन मिर्ज़ाईअ खे पंहिंजो नबी मञनि था। चओ नऊज़ु बिल्लाह, ॾाढे चओ नऊज़ु बिल्लाह। एतिरे क़दुरु जो अञा तोखे ॿुधायां, सवानिह अहमदी हिन जो किताब आहे, उन में वाक़ियो लिखियो पियो आहे। चवे थो मूंखे हिकिड़ी बीमारी थी पई, अहिड़ी बीमारी थी पई जो वेसर थी वेंदी हुई, तमामु घणी वेसर थी वेंदी हुई। पोइ उन वेसर जो इलाज कराइण फ़ाइदो कोन थियो, पर चवे थो मूंखे नंढे लाकू गुड़ खाइण जी आदत हूंदी हुई। पोइ छा कंदो हो, जो जवान थी वियुसि, पोड़ो अची थियुसि, पर गुड़ सदाई मुंहिंजे खीसे में हूंदो हो। पर शरा मुहम्मदी मुताबिक़ पाकाई बि करणी पवंदी आहे। इंसान खे पाण सां वट जा भितर बि खणणा पवंदा हल। पोइ मां पंहिंजे खीसे में वट जा भितर बि रखंदो हुयुसि। पोइ मूंखे एतिरी त वेसर थी वई, जो जॾहिं बैतुल ख़ला काकूस में वेंदोसि त गुड़ सां सफ़ाई कंदो हुउसि। वरी जंहिंमहिल बुख लॻंदी त गुड़ जे बजाए उहे पिस्तनि जे वारा भितर खाई छॾींदो हुउसि। अदा अहिड़ो न बि थी सघे थो? ॾाढे त ॻाल्हाए, ज़ोर सां त ॻाल्हाए। ख़ुदा ताला वरी अहिड़ी त हुनखे रुसवाई ॾिनी, दुनिया में पंहिंजे कलम सां लिखी पाण खे रुसवा करे वियो। पर वरी अल्लाह ताला जल जलालु अमन वालो दुनिया जे ॾाढो इबरत जो सामान बणायो। हज़रत क़िबला पीर मेहर अली गोलड़वी रहमतुल्लाह ताला अलैह, जंहिंजी रावलपिंडी जे वेझो मज़ार शरीफ़ आहे, वॾो कामिल अकमल वलीउल्लाह आहे। मुंहिंजा अदा रुगो वली कोन हो, पर जय्यद आलिम दीन बि हो। हुनजो हिकिड़ो अरबी में किताब लिखियल असांजे लाइब्रेरी में मौजूदु आहे। अवां उलमा खे ॾेखारियो अहिड़ी अरबी थो लिखे जहिड़ी जलालुद्दीन सुयूती अरबी लिखी आहे। वॾो काबिल शख़्स हो। उन सां मुनाज़रो कयईं पंहिंजे नबी साबित करण जे लाइ। पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह जे मुक़ाबले में आयो। लाहौर जो मोची गेट अॼु बि शाहिद आहे। लखनि जे तादाद में मुस्लमान गॾु थिया, हज़ारनि जे तादाद में मिर्ज़ाई गॾु थिया। मुनाज़रे जे टाइम ते जमल आमो साम्हूं वेठा त हज़रत पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमायसि, तूं नबी थो सॾाए, मां नबी जे ग़ुलामनि जो बि ग़ुलाम आहियां। नबी वटि मौजूदो हूंदो आहे, साम्हूं टेबल रखूं था पिया, टेबल जे मथां कागज़ रखूं था पिया, कागज़ जे मथां कलम रखूं था पिया। तूं बि हुकुम कर कलम खे त तुंहिंजे लाइ लिखे, मां बि लिखां थो त कलम पाण ई पाण बिना लिखण वारे जे लिखंदो त मुहम्मद आख़िरी नबी आहे। वॾो चालाक हो मिर्ज़ाई गुलाम अहमद कादियानी। उन पीर साहब खे चयो त ये मदारियों का खेल है, इल्म की बात करो। पीर साहब चयो मदारी जो खेल कोन्हे को, नबी खे मौजज़ो हुजणु ज़रूरी आहे। तूं कूड़ो आहे, बातिल आहे, मां हुकुम थो कयां कलम खे। हज़रत पीर मेहर अली शाह साहब जे ज़ुबान मां निकिरियो, आए कलम खड़ा हो जा। सुभान अल्लाह। अल्लाह जे वलीअ जी ज़ुबान मां जीअं निकिरंदो आहे तीअं थींदो आहे। लो अक़सम अलल्लाह लबर्राहू। अब आने के सिगरेट तो बंद कराएसि, सदको वञाए। ॿियो सीड़ जी ज़ाल खां मोकिलाए हलियो आहे त क़ुर ॿुधण थो वञा पियो।
उन छोकरे में थोड़ी बीड़ी पिए दूसरी बुलंद आवाज आहे मवालनि सां बि वयल हिते बुंड ते वेठो आहे जे नथो बीड़ी पिए त मथो थो फिरेसि वरी वयल सन सुबुह जो जंहिंमहिल काकू समेत था वञनि होॾो कांच खोले वेहंदो हेॾो सिगरेट पीअंदो 13 पीअंदो त मस मुंडी निकिरंदी छा हो न बा पोइ ॾींदो मवाल वांगुरु खुदा का सड़ाई करे कुंडरी में मिर्चूं त घणियूं आहिनि न बा थोरियूं आहिनि क़ुरान जो अदब कयो क़ुरान जी महफ़िल में बीड़ी सिगरेट न पियो अदब सां वेहो 2-3 ॻाल्हियूं ॿुधो कक चाहो त छॾियांव ॿुधो त पोइ अदब सां ॿुधो भला सलात मुंहिंजे आका ते ॻाल्हि पूरी कयां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम अलैहि अल्लाह ताला जे ज़ात जो फरमान आहे मुंहिंजे आका ॿुधाए छॾियो आहे कुदसी हदीस आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे लौ अक़सम अलल्लाह लबरहू मुंहिंजे वलीअ जो इहो कमाल हूंदो आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे जेकॾहिं मुंहिंजो वली इहो कसम खणी ॻाल्हि कंदो आहे जीअं चवंदो आहे तीअं थींदो आहे हज़रत पीर मेहर अली मुंहिंजा दा सैयद आहे जीलानी आहे इन खां अलावा कामिल वली आहे आलिम दीन आहे मुंहिंजा दा लाहौर जे मोटी गेट वारे मुनाज़रे में मिर्ज़ाईअ जे साम्हूं चए ऐं कलम खड़ा हो जा ख़ुदा जे वलीअ जे ज़ुबान मां कलम खे हुकुम निकितो आहे दुनिया ॾिठो त कलम पाण ई पाण उथियो आहे कागज़ ते लिखणु शुरू कई ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह आखिर में कलम लिखियो खातमन नबिय्यीन मुहम्मद आखिरी नबी दुनिया ॾिठो जब अल्लाह जे वलीअ जी करामत ज़ाहिर थी तामलती हमरा खे ॾकणी वरितो टंगूं पियूं थड़कनसि मथे खे चकर अची विया चई मुबाहिला करो मुनाज़रे खां पोइ मुबाहिलो माना तूं बद दुआ कर मूंखे मां तोखे बद दुआ कयां जेको कूड़ो सो 8 ॾींहंनि में मरी वञे महीने में मरी वञे 6 महीने में मरी वञे साल में मरी वञे दोस्तो अज़ीज़ो अल्लाह जे कामिल वलीअ दुनिया खे ॾेखारियो त मुंहिंजो मुहम्मद आख़िरी नबी आहे असां अहले सुन्नत वारा हक़ ते आहियूं ऐं मिर्ज़ाई तूं कूड़ ते आहीं पर तोसां मुबाहिले जे लाइ बि तयार आहियां मिर्ज़ाई तो चवे महीने में तू खत्म हो जाएगा या मैं खत्म हो जाऊंगा हजरत पीर मेहर अली साहब रहमतुल्लाह अलैह फरमाने लगे महीने की बात नहीं 8 दिन के अंदर तू खत्म हो जाएगा अल्लाह अकबर दोस्तों अजीजो उतां भॻो आहे लाहौर स्टेशन ते आयो आहे रेल गाॾीअ में वेठो आहे अञा गाॾी हली कान्हे का अमृतसर रवानो पियो थिए मुंहिंजा दा गुरदासपुर ज़िले जो रहाकू आहे अमृतसर स्टेशन ते हिन जी गाॾी रवानी थी आहे अञा 2-3 मैल गाॾी कया हमरा खे तीक शुरू थी वई दस्त छा शुरू थियसि अदब सां चइबो आहे इसहाल ईअं न साईं ऐं सिंधी में छा चइबो आहे तीक ईअं न साईं अची हमरा खे तीक वरितो घड़ी काकूस में वञे अचे वञे निकिरे अचे वञे तीकींदो अमृतसर पहुतो हमरा खे डोलीअ ते लाहे घर खणी आहे घर पहुतो आहे वेहण कोन्हे को मानी चट थी वई खाधो चट थी वियो निंड हराम थी वई घड़ी काकूस में वञे अचे वञे मुरीद बेज़ार थी पिया आख़िरकार जमल अंदर काकूस में वियो आहे हिन खे पेट में मरोड़ पई आहे मुंहिंजा दा दरवाज़ो बंदि करे अंदर वेठो आहे अंदर वेहंदो वियो मलकुल मौत पहुची वियो अल्लाह जे अज़ाब जा मलाक अची विया ओ नबी सॾाइण वारा इज़त अल्लाह रसूल जी हूंदी आहे पर रब जो अमर आहे तोखे काकूस में ख़त्म कंदासीं छो त तूं कूड़ो ॾाढियूं मिनथूं कयूं हूंदई छॾियो अगठो ॿधा चई कोन ॿधण ॾींदासीं थोरो ॿाहिरि निकिरा चई कोन छॾींदासीं
उथण जो ते कोन छड़ींदा सही। अल्लाह ताला जे अज़ाब जी ज़ात बाबरकात जो मुंहिंजा प्यारा दोस्त जबल अमर अची वेंदो आहे। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात जे अमर खे टारे कोन सघंदो आहे। उते काकूस कंदे कंदे दस्तन कंदे कंदे न उनखे कलमो नसीब थियो आहे, न उनखे पाकाई नसीब थी आहे। ईअं हुनजो दम परवाह थी वियो आहे। उते जो किरियो आहे तादा हुनजी मुंडी वरी काकूस में गंदगी में वञी पई आहे। मुंहिंजा दा मुरीदनि लेखे साईं जय दो ॼाणो आयो। आख़िरकार घणी जमल देर थी वई, दरवाज़ो भञी अंदर जो दाख़िल थिया त काकूस में किरियो पियो आहे, बूथ काकूस में भरियो पियो आहे, गंदगी में भरियो पियो आहे। हज़रत पीर मेहर अली शाह साहिब रहमतुल्लाह अलैह उन खां पोइ बि सालनि जा साल ज़िंदा मौजूद हो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। दोस्तों अजीजो, उहो पीर मेहर अली चओ रहमतुल्लाह अलैह जेको मुंहिंजे नबी जो आशिक़ आहे। आशिक़ नबी जी तारीफ़ त कहिड़ी थो करे। इस सूरत नू मैं जाना खां के जाने जहाना खां। कहिड़ी सूरत चओ मदीने वारे साईं जी, ॾाढे त चओ, ज़ोर सां चओ। इस सूरत नू मैं जाना खां के जाने जहाना खां। सच आखी त रब दी शान आखां, जिस शान तू शान सब बणिया। सुभान अल्लाह त चओ। अज सिक मित्रा दी वधेरिए क्यों दिलड़ी उदास घनेरिए। लू लू विच शौक चंगेरिए, अज नैना लाया क्यों झड़िया। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार। सुभान अल्लाह मा अजमल मा अहसन मा अकमल का। ताब सुभान अल्लाह चओ। नबी जी तारीफ़ तो कर सुभान अल्लाह। मा अजमल ऐं मुंहिंजा महबूब तोखे अल्लाह कहिड़ो सुहिणो ठाहियो आहे। मा अकमल तोखे अल्लाह कहिड़ो कामिल कयो आहे। मा अहसन कहिड़ो न अल्लाह तोखे सुहिणो ठाहियो आहे। मुंहिंजो हबीब सुहिणो आहे न साईं, सुहिणो मन मोहणो। मुंहिंजे हबीब पाक जी ज़ात ला भिट धणी फरमाईंदो आहे, चंड तुंहिंजी ज़ात मां पाड़िया न पिरी असां। तूं अछो मझरात पर सजण सदाई सोझरो। ससीस जा उभरल चोरासी चंडल बिलाहिरी पिरल मां सब उदायूं भाया। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजे नबी करीम जहिड़ो को आहे। खणी नेण खुमार मां जा क्यों नाज़ नज़र। सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर। तारा कतियूं ताइब थिया देखी दे दिल भर। पो झको थियो जो हर जान भजे त जमाल सी। जखरे जहिड़ो जवान ॾिसा कोन ॾेह में। मोहर मिड़नी मुरसले सरस संदुस शान। फकान कहा बकौसैन औ अदना। इहो मुयसर थियुसि मक़ाम उन आगे जा एहसान। जय हादी में इल्म हेड़ो। चओ सुभान अल्लाह। हज़रत पीर मेहर अली थो चवे सुभान अल्लाह मा अजमल मा अहसन मा अकमल। सुभान अल्लाह मा अजमल मा अहसन मा अकमल। मा अहसन मा अजमल मा अहसन मा अजमल। किथे मेहर अली किथे तेरी सना। मुश्ताक अखियां किथे जालड़ियां। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह। हक चार यार। अब असांजो महबूब दिलबर नबी आहे, शान वारो आहे, मान वारो आहे। असांजे नबी जहिड़ो को आहे? छाहे
वेही रहो चिट्ठी ॾाढी तरक़ी आहे। सलात मुझे हबीब दे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। चिट्ठी जेको बि लिखे वठंदा रखंदा वञो, हिकु न ॿ 10 20 25 रखंदा वञो। पिछाड़ी में इंशा अल्लाह ताला सभिनि चिठियुनि जो जवाब ॾींदो। ठीकु आहे न साईं। फिलहाल गाॾे खे हलण जो सिलसिलो हलंदो रहे, सिलसिले खे टोड़बो कोन। बाक़ी इंशा अल्लाह ताला चिठी जहिड़े बि नमूने जी हूंदी न साईं ओड़ो जवाब ॾींदा। समझो था न साईं। जहिड़े बि नमूने जी हूंदी, जहिड़े बि नमूने जी हूंदी, वाई हूंदी, बादी हूंदी, रुखी हूंदी, सणबी हूंदी, जहिड़ी हूंदी इंशा अल्लाह ताला ओड़ो जवाब मिलंदो। फ़क़ीर खे चिठियुनि खां भउ न थींदो आहे। फ़क़ीर त चवंदो आहे त चिठियूं ॾियो त दिलि खुले, पर मुंहिंजा प्यारा दोस्त पिछाड़ी पोइ वरी सट सहजो। हा इहा बि ॻाल्हि अथव त पिछाड़ी वञो मरोटो अचे त मरोटो बर्दाश्त करे वञो। सलात मुंहिंजे महबूब मोहम्मद रबी दे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, हक़ीक़त में इन मिर्ज़ाईअ जा उस्ताद इहे वहाबी अथव। बाबा तव्हां मज़ा को बि होॾे तवजो न करे, को बि न उथे ॿुधो वेही। अल्लाहु अकबर। बाबा अॼोके जलसे जी परमिट आहे, पोइ इंतज़ामिया कान्हे जा किथे आहे? थाणे में सुता पिया आहिनि जा। बाबा जेको जलसे में फिटाइण जी कोशिशि करे उनखे फौरन ॿधो, ॿधी थाणे ते उल्टो टंगियोसि। इंतज़ामिया खे मुंहिंजी अपील आहे त इंतज़ामिया वारा पाण ई बंदोबस्तु कंदा, तव्हां जलसे ॿुधण वारा ॿुधो वेही। मुखालफ़नि जो कमु इहो हूंदो आहे त जीअं गोड़ थिए, शोर थिए त जलसो फिटे। अवां पंहिंजे जलसे खे ख़राब न कयो। अल्लाह रसूल जी तारीफ़ ॿुधो। सलात मुंहिंजे आका ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। ज़ोर सां मोहब्बत सां दुरूद मुंहिंजे आका ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। दोस्तों अजीजो तवज्जो कयो। बाबा गोड़ बंदि थिए त हला न, आवाज़ खे बंदि कयो त मां ॻाल्हायां। जंहिं बि नबी ते कलमो भरियो आहे हिलाली पुटरा सो वेही रहे। जंहिं बि सोने नबी करीम ते कलमो भरियो आहे हलाल जो आहे त वेही रहे। सलात मुंहिंजे नबी त अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। ज़ोर सां चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तवज्जो फरमायो दोस्तों अजीजो त इन मिर्ज़ाइयत खे पाणी ॾियण वारा, मिर्ज़ाइयत खे पैदा करण वारा, मिर्ज़ाइयत जो दरवाज़े खोलण वारा इहे देवबंदी वहाबी आहिनि। के जेके पाण खे सिपाही सहाबा सॾाइनि था, पाण खे तबलीगी जमात जो सॾाइनि था, पाण खे देवबंदी वहाबी सॾाइनि था, इहे उहे माण्हू आहिनि जंहिं कादियानियत जो दरवाज़ो खोलियो, मिर्ज़ाइयत जो दरवाज़ो खोलियो। मां सबूत पेश थो कयां। हिननि जो मौलवी कासिम नानो तवी जेको बानी आहे दारुल उलूम देवबंद जो, उन हिकिड़ो किताब लिखियो आहे जंहिंजो नालो आहे तहज़ीरुन्नास। उन तहज़ीरुन्नास किताब में 3 जाइन ते हुन नऊज़ बिल्लाह लिखियो आहे नकुले कुफर कुफर नबाशद माज़ अल्लाह माज़ अल्लाह। देवबंदियुनि जो वॾे खां वॾो बाबो देवबंदियत जो बानी लिखे थो त माज़ अल्लाह अगरि नबी करीम जे ज़माने खां पोइ नबी अचे त अची सघे थो। अगर बाद ज़माने नबवी कोई दूसरा नबी आ जाए तो खातमियत मुहम्मदी में फर्क नहीं आएगा। लिखे थो त जेकॾहिं नबी करीम जे ज़माने नबूअत वारे दौर में को ॿियो बि नबी अचे त भली अचे, पोइ बि ख़त्म नबूअत में फ़र्क़ु न पवंदो। भली ईंदो त बि भली अचे पर ख़त्म नबूअत में फ़र्क़ु न आहे। असां था चऊं त ॿियो नबी कोन ईंदो, चओ ॿियो नबी।
ज़ोर सां चओ ॿियो नबी, असांजो नबी आख़िरी नबी, चओ असांजो नबी। इहे मिर्ज़ाई ऐं देवबंदी पाण में नंढा वॾा भाउ रहनि, हिकिड़ो उस्ताद आहे त हिकिड़ो शागिर्द आहे। मुंहिंजा ख़त्म नबूअत जे दरवाज़े खे टोड़ण वारा इहे हल अहले सुन्नत व जमात वारनि शुरू खां वठी करे मिर्ज़ाइनि जो मुक़ाबिलो कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, मुनाज़रो बि अहले सुन्नत वारनि कयो हो। मुंहिंजा प्यारा दोस्त, तव्हांजे हिन इलाइक़े में हज़रत क़िबला पीर साहिब जी शख़्सियत मौजूदु आहे। अवां में कई अॼु बि हज़ारे माण्हू मौजूदु हूंदा जो अवां जे हिते कुनरी जे ओसे पासे में क़िबला पीर साहिब जन मिर्ज़ाइनि सां ऐं वहाबिन सां मुनाज़रो करायो हो, जंहिंमें लाहौर जो मौलाना शेरे पंजाब हज़रत मौलाना मोहम्मद उमर साहिब रहमतुल्लाह अलैहि आया। दुनिया ॾिठो हो तो न शेरे अहले सुन्नत जे आॾो न वहाबी बीही सघिया, न को मिर्ज़ाई बीही सघिया। मौलाना मोहम्मद उमर साहिब रहमतुल्लाह अलैहि वहाबिन खे बि शिकस्त ॾेई छॾी त मिर्ज़ाइनि खे बि शिकस्त ॾेई छॾी। या रसूल अल्लाह, दोस्तों अजीजो, हज़रत क़िबला पीर साहिब खे ख़ुदा ताला वॾी हयाती ॾे, अञा मौजूदु हल। अवां पीर साहिब खां तफ़सील पुछी सघो था पिया त उन जाइ ते जंहिं जाइ ते कादियाननि जी स्टेज हुई, कादियाननि जा शामियाना हुआ, कादियाननि जूं कुर्सियूं हुयूं जेके मौलाना मोहम्मद उमर सां मुनाज़रो करण आया हुआ, उन साॻियुनि कुर्सियुनि ते साॻियुनि शामियाननि ते देवबंद वेही उन्हनि सां मुक़ाबिलो कयो। उन्हनि जी पंहिंजी मीरास संभालियूं त असांजा चाचा मामा हाणे उथी विया त असां वरी जॻह ते वेहूं। कादियाननि जी कुर्सियूं, कादियाननि जा शामियाना, कादियाननि जो इंतज़ाम, उते देवबंदनि वेही मौलाना मोहम्मद उमर जो मुक़ाबिलो कयो। नतीजो इहो निकितो जो ख़ुदा ताला मौलाना मोहम्मद उमर साहिब रहमतुल्लाह अलैहि खे कादियाननि जे मथां बि कामयाबी अता फरमाई त देवबंदनि जे मथां बि कामयाबी अता फरमाई। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार, जिंदाबाद जिंदाबाद। जोर सां नालो हणो ख़त्मे नबूवत, जिंदाबाद। जोर सां जो ख़त्मे नबूवत, जोर सां जो ख़त्मे नबूवत, अञा जोर सां ख़त्मे नबूवत। मिर्ज़ाइयत चो मुर्दाबाद, मिर्ज़ाइयत, जोर सां मिर्ज़ाइयत, कादियानियत, देवबंदियत, वहाबियत, इस्लाम जिंदाबाद, इस्लाम। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, त अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असांजो नबी सोहणो नबी, चओ असांजो नबी। उन सोहणे नबी खां बाद को नबी अची कोन थो सघे पियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, त मां अर्ज़ पे तव्हांजे ख़िदमत गिरामी में इहो कयो त अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे प्यारे हबीब जे ज़ाहिरी विलादत वा सआदत खां या त 52 ॾिहाड़ा या 3 महीना या 1 साल अला इख्तिलाफ रिवायात। नतीजो कहिड़ो निकितो आहे जो अबरहे काफ़र काबे ते हमलो कयो। छो कयई त अबरहे पंहिंजे मुल्क में हिकिड़ो बैतुल्लाह नाले सां हिकिड़ी मरी ठहराई, ऐलान कयईं त जेको मुंहिंजे हिन घर में अची असांजे हथरादू काबे जो तवाफ़ कंदो त हिनखे किरायो बि ॾींदुसि, तंहिंखे कपिड़ा बि ॾींदुसि। बाबा हेॾे तवजो कयो, हेॾे न निहारियो, हेॾे तवजो नारा बस कयो। दोस्तो अज़ीज़ो, हिकिड़ो मुवाहिद मुसलमान हो, चओ अल्हम्दुलिल्लाह। उन जो ॾिठो त बैतुल्लाह जे मुक़ाबले में काफ़र मरही ठाही आहे, इनखे मां थो भिचा। मके मां हलियो, यमन में पहुतो, उन हथरादू ठहियल काबे जो जेको मुजावर आहे उनखे चयईं अदा मां आहियां मके जो रहाकू, पर तव्हांजे बैतुल्लाह जी ॻाल्हि ॿुधी आयो आहियां, राति मां तव्हां वटि रहंदुसि, अव्हां जे काबे हथरादू जेको ठाहियो अथव उनजी मां इबादत बि कंदुसि, मूंखे राति रहण ॾे, मुसाफ़िर आहियां। हुनजो ॾिठो त बड़ा हेतिरो काबो छॾे पंहिंजो असली असांजे नकुली काबे ॾे आयो आहे, हिनखे गिराटी पाया, हिनखे पंहिंजो करे रहाए, मानियूं बानियूं खाराए, चई मूंखे चाबी ॾे त राति मां इते काबे जो दर तव्हां वारे जो खोले वेही इबादत कयां। हुनजो त को पको आशिक़ आहे, चाबी वठी मुजावर वञी घर सुतो, हिन ताड़ ॿधी त आधी राति हर हलिया विया आहिनि, को बि कोन्हे। पासो वठी बिस्मिल्लाह करे मुंहिंजा प्यारा दोस्त चई त हाणे छा कयां, पहिरीं पंहिंजा कपिड़ा महफ़ूज़ कयां, कपिड़ा मुंहिंजा जीअं नापाक न थियनि, पंहिंजनि कपिड़नि खे बिस्मिल्लाह करे संभाले कंहिं पंहिंजे लटे में ॿधी हिकिड़े पासे रखियईं। हुननि जे हथरादू बैतुल्लाह जो